मिनिस्टर साहब ॾाढो ख़ुशि थो लॻी हिन ॿोॾारे सीज़न में घणो माल अंदर कई। जहन्नम जा फरिश्ता असांजे लाइ बेसब्री सां इंतज़ार में बीठा आहिनि। मिनिस्टर साहब ॾाढो ख़ुशि थो लॻी हिन ॿोॾारे सीज़न में घणो माल अंदर कई। अल्लाह जा एहसान आहिनि, हे सीज़न सफ़ा भलो लॻो आहे। पोइ बि ॿुधा यार घणा लख अंदर कई। अरे ग़रीब ॾिठो थी या किरोड़नि जी ॻाल्हि कर पुट, किरोड़नि जी। अल्हम्दुलिल्लाह मां हिन सैलाब वारे सीज़न में 10 करोड़ रोक रक़म ऐं 70 ट्रक राशन जा अंदर कयुमि। यार माल त मां ई भलो हुयमि पर तूं त कमाल करे छॾियो। भले ॻाल्हि त ॿुधा इहो माल रखी काथे। यार बस सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि, इहा जेका 10 करोड़ मूंखे पंहिंजे ज़िले जे ॿोॾि मुतासिरीन जे लाइ मिलिया उहा 10 करोड़ सॼी रक़म त डायरेक्ट मुंहिंजे अकाउंट में हली वई। बाक़ी जेके 70 ट्रक हुया राशन जा उन में 5-6 ट्रक त मां पंहिंजे घर जे स्टोर में रखियुमि पंहिंजे घर जे लाइ। बक़ाया कुझु पंहिंजनि चमचनि खे वफ़ादार कुतनि खे ॾिनुमि। उनखे अलावा मार्केट में ॾेई छॾियुमि दुकानदारनि खे, परचून वारनि खे, जेके कसाई वेठा आहिनि ब्लैक ते, उहे वरी उते हलाईंदा। यार तूं त सफ़ा को ज़ालिम आहे, असुल ग़रीबनि खे कुझु बि कोन ॾिनई। सफ़ा असुल अधु पा चणनि जी दाल बि कोन ॾिनोमान। पर यार छा बि कर, आहे सफ़ा ग़लति अमल। मतिलबु जेको कुझु असांखे ग़रीब मिसकिन बेघर मुतासिन लाइ मिले थो उनखे असां पाण गड़काए वञूं ऐं ग़रीब खे कुझु बि न ॾियूं। अड़े यार कहिड़ी ॻाल्हि थो करीं, तूं पाण ॿुधा हिन ॿोॾि वारे सीज़न खां अॻु में तो वटि कुझु हुयो? कुझु बि कोन हुयो न। हाणे त ॾिस माशाअल्लाह रंग लॻी आहे। पर यार उन्हनि मिसकिननि जो छा थींदो जंहिंजा बच्चा हफ़्तनि खां बुख ते वेठल आहिनि ऐं मानी गिरह जे लाइ असांजी राह था निहारनि। यार तूं उन्हनि खे छॾ, अलाह साईं कंहिंखे बुख ते न सुम्हाईंदो। पर यार तव्हां छा बि चओ, कब्र में खला भला लॻंदी पाण खे। छड़ा खला लॻंदा? पाण जेको हिते मिसकिन लाचार माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं आहिनि, हिकु त ज़मीन पाण खे जाइ कोन ॾींदी। जेकॾहिं अगरि जाइ मिली बि वई त जहन्नम जा फरिश्ता असांजे लाइ बेसब्री सां इंतज़ार में बीठा आहिनि। पर छॾ, इहो मसइलो बाद जो आहे। हाल फ़िलहाल दुनिया में जेको पाण खे मौक़ो मिलियो आहे उनखे त यार हथनि खां न विञायूं न। पर यार अॼु हिकु वाइदो कयूं था त अॼु खां बाद में ग़रीब ऐं मिसकिननि जो राशन न खाईंदासीं, सिर्फ़ु पैसा खाईंदासीं। पर यार छा बि चओ न, सिंधी क़ौम जी मूंखे हिकिड़ी आदत ॾाढी वणंदी आहे, दरगुज़र वारी, माफ़ु करण वारी। ॾिस न पाण केतिरो ई उन्हनि सां ज़ुल्म कंदा आहियूं, उन्हनि जा हक़ खाईंदा आहियूं, उन्हनि खे असुल निपोड़ींदा आहियूं न, पोइ बि वोट पाण खे ॾींदा आहिनि। ॾिस न इहा दरगुज़र जी दर्जो ॾिस न, वॾी ॻाल्हि आहे। सिंधी क़ौम ज़िंदाबाद। अलाह करे उन्हनि जो याददाश्त ईअं कमज़ोर हुजे, अलाह करे उन्हनि जी दरगुज़र करण वारी, माफ़ु करण वारी आदत कॾहिं न वञे। ईअं ई असांखे वोट ॾींदा रहनि ऐं ईअं असांजा पेट वधंदा रहनि, ईअं असांजे बैंक बैलेंस में इज़ाफ़ो हुजे, ईअं असां तरक़ी कयूं। सिंधी क़ौम जिंदाबाद, सिंधी क़ौम जिंदाबाद, जिंदाबाद।